बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम ॿारो, कीअं आहियो? उमेद त बिल्कुलु ठीकु हूंदा। अॼु असां रहियल सबक़ खे पूरो कंदासीं जेको असां सबक़ पढ़ी रहिया हुयासीं। असांजो सबक़ हुयो सबक़ चोथों क़ौमी ॾींहुं। सबक़ चोथों क़ौमी ॾींहुं अधु रीडिंग करे चुका आहियूं। अधु हिन जी रीडिंग रहियल आहे, उनखे मां पढ़ां थी, तव्हां गौर सां ॾिसंदा वञो ऐं उनखे सम्झंदा वञो। ठीकु आहे, पाण पढ़ियो हुयोसीं, हे गुज़ारे रहिया आहियूं। हेसि ताईं असां रीडिंग पढ़ी करे चुका आहियूं। हाणे हितां पढ़ंदासीं। वक़ार साईं, असांजे मुल्क में ॿियनि मज़हबनि जा माण्हू बि त रहनि था। उस्ताद: हा, असांजे मुल्क में हिंदू, ईसाई ऐं ॿियनि मज़हबनि जा माण्हू पिण रहनि था। उन्हनि खे पंहिंजे मज़हब मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी आज़ादी आहे। उन खां सवाइ असांजे मुल्क में केतिरियूं ई ॿोलियूं ॻाल्हायूं वेंदियूं आहिनि, जीअं सिंध में सिंधी, पंजाब में पंजाबी, ख़ैबर पख्तूनख्वा में पश्तो ऐं बलूचिस्तान में बलोची ॻाल्हाई वञे थी। असांजी क़ौमी ॿोली उर्दू आहे। उर्दू सॼे पाकिस्तान में ॻाल्हाई वेंदी आहे। उन खां सवाइ दार्दी, बिरोही, हिंदकू, सराइकी ऐं गुजराती ॿोलियूं पिणु ॻाल्हायूं वेंदियूं आहिनि। अहिड़ीअ तरह असांजो लिबास बि अलॻि अलॻि आहे ऐं रांदियूं रूंदियूं बि अलॻि आहिनि। वसीम: साईं, ईअं वरी कीअं? उस्ताद: असीं सिंधी सलवार कमीज़ ऐं सिंधी टोपी पाईंदा आहियूं। कुल्हनि में अजरक बि वेढ़ियूं। जहिड़ीअ तरह पंजाब जा माण्हू कमीज़ पाइनि, पटको ऐं गोॾ ॿधनि। ख़ैबर पख्तूनख्वा जा माण्हू वॾी सलवार, वेकरी कमीज़ या पहिराण ऐं उन जे मथां सदरी पाइनि। पेरनि में थुल्हो, चंपल पाइनि। बलोचिस्तान जा माण्हू वॾियूं सलवारूं, वॾी ॿाहुनि सां वेकरा पहिराण पाइनि। मथे थींदी टोपी, पटको ॿधनि। पेरनि में चुड़ी, रॿड़ या पेश ठहियल खरम पाइनि। शरीर में रहंदड़ सलवार कुर्तो पाइनि। पेरनि में स्लीपर या बूट पाइनि। अहिड़ीअ तरह उर्दू लिबास अलॻि थिए थो। पाकिस्तान जा माण्हू होश में पाबंद रहियल आहिनि। असांखे पेरनि सां प्यार आहे। असांजे मुल्क जा ॿार वॾनि उस्ताद जो अदब रखंदा आहिनि। हू पढ़ण सां पंहिंजे माइटनि जे कम में बि मदद कंदा आहिनि। इन सभाॻनि जे करे असांजो वतन ॾींहों ॾींहुं तरक़ी कंदो रहंदो। आमीन। साईं तव्हांजी महिरबानी। चङो ॿारो, हाणे सबक़ हिते मुकमल थियो। उन खां पोइ हिन जी हाणे मिलंदासीं गॾु ॾींदा।